अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में वितर जे मुतालिक़ कई सुवालात आया आहिनि। अचो मिणी सुवालनि जो भेरो हिकिड़ी जी रिकॉर्डिंग में जवाब अचे। वितर जो हुकुम करो है। वितर फ़िक़ा हनफ़ी जे मुताबिक़ वाजिब है, जमहूर जे नज़दीक सुन्नत है, सुन्नत मुअक्किदा है। अने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र जे अंदरि पण वितर नमाज़ अदा फरमाईंदा हुआ। वितर जो वक़्तु सही वितर जो वक़्तु इशा जी नमाज़ पढ़ी अने फजर जी अज़ान थी पहला वितर तंहिंजो वक़्तु आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर कज़ा पण फरमायो हुयो। वितर जी तादाद केतिरी आहे? वितर जी तादाद हिकिड़ी रकात है, 3, 5, 7, 9 ऐं 8 जेतिरियूं पढ़ाजांइ। वितर हिकिड़ी रकात कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली मिनल लैल मसना मसना व युतिरो बिरकातिन। सही बुखारी हदीस नंबर 995 जे तहत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी रकात पण वितर फरमाईंदा हुआ। अने 990 सही बुखारी जी रिवायत जे तहत हिकिड़ा शख़्स नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वितर जे बारे में पुछनि था, राति जी नमाज़ जे बारे में, त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राति जी नमाज़ ॿ रकातूं अदा करे में अचे। अने जॾहिं के अहिड़ो अंदेशो हुए त जे सुबुह क़रीब थी वियो आहे त हिकिड़ी रकात पढ़ी जेकी नमाज़ पढ़ाए उन खे वितर बनाए छॾियो। अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी रकात वितर पढ़ंदा हुआ, मौता जी रिवायत आहे। अने अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे 3 रकातूं वितर पढ़ंदा हुआ त 2 रकातूं पढ़ी सलाम फेरे हिकिड़ी रकात अलॻि पढ़ंदा हुआ। इहे पण मौता जे अंदरि रिवायत मौजूदु आहे। 3 रकातनि जे बारे में रिवायत मशहूरु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहली रकात पढ़ी, मतिलबु पहली रकात वितर जे अंदरि सब्बे इस्मा रब्बिकल आला पढ़िया, 2 में कुल या अय्युहल काफ़िरून, 3 में कुल हु अल्लाहु अहद पढ़िया, रुकू थी पहला कुनूत पढ़िया। इहा इब्न कत्तान जी रिवायत जे अंदरि मौजूदु आहे। 9 रकातनि जो सबूत पण आहे, 9 रकात वितर। मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रिवायत सही रिवायत आहे 1721 नसई जे अंदरि मौजूदु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रकातूं पढ़िया वितर जी नमाज़ मुकमल करे वितर पुठिया 2 रकातूं पढ़िया। अने पुठिया आख़िरी ज़िंदगी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 रकातूं वितर पढ़िया, वितर पढ़ी 2 रकातूं वेही करे अदा फरमायूं। वितर जी 3 रकातूं पाण पढ़णी आहे त इन जो तरीक़ो कहिड़ो आहे? तरीक़ो अब्दुल्लाह इब्न उमर जो मथे मौता जी रिवायत जे मुताबिक़ मूं आके साम्हूं पेश कयो त 3 रकातूं पढ़णियूं, 2 रकातूं पढ़ी सलाम वारे नमाज़ मां निकिरी अने हिकिड़ी रकात अलॻि पढ़णी आहे। अथवा 3 रकातूं हिकिड़े सलाम में पण बग़ैर फसल जे पाण खे अदा करणियूं, बग़ैर एतिरे विच में विहणो न आहे, कंटिन्यू मग़रिब वांगुरु न, मग़रिब वांगुरु न। तंहिंजे बारे में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वितर के मग़रिब जी मुशाबहत न कयो। अने इहा रिवायत सही रिवायत आहे, इब्न हिब्बान जे अंदरि मौजूदु आहे अने बहकी तंहिंजे अंदरि पण इहा रिवायत मौजूदु आहे। हिकिड़ी राति जे अंदरि 2 वितर न पढ़ाजांइ। तिरमिज़ी जी रिवायत आहे 470 नंबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला वितराने फ़ी लैलतिन, हिकिड़ी राति में 2 वितर न पढ़ाजांइ। सही बुखारी जी रिवायत है वितर जे बारे में 998 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राति जी आख़िरी आंजी नमाज़ ऐं वितर अदा कयो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल पण हो। मां आयशा जी रिवायत है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जी आख़िरी नमाज़ वितर अदा फरमाईंदा हुआ। सही मुस्लिम हदीस नंबर 740। कुरो वितर पुठियां नफ़िल पढ़ी सघूं था या न, ई वॾो हिकिड़ो मुंदो अचे थो। अल्लामा नबी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त वितर पुठियां नफ़िल पढ़णु जाइज़ आहे। अने जंहिं रिवायत में जो हुकुम आयो त राति जी आख़िरी नमाज़ नफ़िल पढ़ो, उहो मुस्तहब अमल आहे, मुस्तहब मथे उनखे मबनी कंदासूं। इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त
वित्र हिकिड़ी मुस्तक़िल इबादत आहे, उन पुठियां बरकातूं पढ़णु जाइज़ आहे ज़ादुल माद जे अंदरि। मज़ीद फरमाईंदा त असांजे नज़दीक बरकातूं पढ़णु पण मुस्तहब आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल पण आहे अने फरमान पण आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही बरकातूं अदा फरमाईंदा हुआ। तंहिंजे बारे में सही मुस्लिम में ई रिवायत मौजूदु आहे। अने मूं पहिरीं पाण अक्समी रिवायत पेश कई, नसई जी रिवायत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रकातूं वित्र पढ़ी, 2 रकातूं वित्र पुठियां नफ़िल अदा फरमायो हुयो, 7 पढ़ी पण 2 रकातूं अदा फरमायो हुयो। छहलो मुंदो करो वित्र जी नमाज़ पढ़ी। अच्छा, छहलो मुंदो इहो आहे त वित्र इमाम सां गॾु बा जमात पढ़णु ज़रूरी आहे की नाहे। जमात जी हर जॻह ते अहमियत वेही थी, जमात जी क़द्र क़ीमत वेही थी, जमात बेरी नमाज़ जेको अदा थी थी उनजी फज़ीलत जो हुए थी। अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे, अने हीअ रिवायत सही आहे त तिरमिज़ी जे अंदरि 806 नंबर जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नहु मन काम मअल इमाम, जेको शख़्स इमाम बेरो क़याम करे थो, यानी इमाम सां गॾु बा जमात नमाज़ अदा कए, अने हता यनसरिफ़ सॼी नमाज़ मुकमल नमाज़ बा जमात इमाम सां गॾु पढ़ियो त उन शख़्स खे एतिरो अजर मिले थो जीअं त सॼी राति उन क़याम कयईं, सॼी राति नमाज़ पढ़े जो सवाबु मिले थो। अने ॿी रिवायत अलॻि आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इशा जी नमाज़ बा जमात पढ़ियो उनखे अधु राति क़यामुल लैल जो सवाबु मिले थो, अने फजर जी बा जमात पढ़ियो उनखे अधु राति, यानी इशा अने फजर जी बा जमात पढ़ियो उनखे सॼी राति क़यामुल लैल जो सवाबु मिले थो। अने हिन रिवायत में जेको बा जमात नमाज़ पढ़ियो, अने हीअ रिवायत क़यामुल लैल तरावीह जे मुतालिक़ आहे। सॼी रिवायत जे पाण पढ़ंदासूं, लंबी रिवायत आहे, अने हिन रिवायत में जेकी ज़िक्र आयो आहे ई तरावीह जे मुतालिक़ आयो आहे। वित्र बा जमात पढ़णु बहितर आहे, सवाबु आहे, अफ़ज़लियत आहे, क़यामुल लैल जो सवाबु मिले थो। वित्र पुठियां जेकॾहिं केरु नफ़िल पढ़ंदो त पढ़ी सघे थो। जंहिं रिवायत में आयो त नफ़िल 6 रकात बनायो, अहले इल्म जे नज़दीक ई हुकुम मुस्तहब आहे। इन जे बावजूदि केरु जेकॾहिं अलंग राति जो वित्र पढ़ंदो, पर 2 वित्र न, जमात सां न पढ़ियो, जमात वित्र पढ़े त हराना करे उथी अलंग थी वेंदो, इन जी नियत सही आहे, क़यामुल लैल जी आहे, त इन लाइ करे ई कमु जाइज़ आहे, मनाई न आहे। पण बा जमात जेकॾहिं पढ़ी वियो न, पोइ वित्र पढ़े थो 2 त हिकिड़ी राति में 2 वित्र आहिनि। अने अमुक ताईं चइजे पोइ जॾहिं न 3 रकातूं इमाम बीरियूं पढ़ला थियनि त हिकिड़ी रकात अलॻि पढ़ी 4 करे, दुक्तुर फज़लुर रहमान रहमतुल्लाह अलैह जे बारे में फरमाइनि था त ई पण तरीक़ो सही न आहे। अलगर्ज़ क़यामुल लैल राति भर सवाबु मिलंदो उन शख़्स खे जेको इमाम बेरी तरावी पढ़ियो, इमाम बेरो वित्र पढ़ियो। अक्सर ईअं थिए थो त अमुक मसीती में 2-3 रकातूं तरावी थी त 2-3 जमाती वेंदा रहिया, 2-3 वेंदा रहिया, 2-4 वेंदा रहिया, पोइ वित्र लाइ उथीनि त घणा खरा वेंदा रहनि। एतिरे बा जमात नमाज़ पढ़े जी वॾी फज़ीलत आ वई आहे, अने ताक़ीद आ वई आहे, क़द्र जूं राति आहिनि। पोइ हिन में अमुक माण्हू ॻाल्हि में टाइम जे कढी छॾी था, वित्र पढ़ाइजे की न पढ़ाइजे, हिकिड़ा चवनि था पढ़ो नफ़िल, हिकिड़ा चवनि था पोइ पढ़ो, हीउ पढ़ो, हू पढ़ो। इन बहस अने मुबाहिस में सवाबु अने क़ीमती वक़्तु पाण विञाए छॾियूं था। क़ीमती वक़्तु एतिरो वेहे थो जो हिकिड़ी राति जी इबादत ख़ैरु मिन अल्फ़ि शहर, 1000 महीने जी इबादत खां अफ़ज़ल आहे। ई बहस में, तकरार में, ॻाल्हि में, अने ख़ासि मीटिंग में जे पाण इहा राति कढी छॾई त क़ीमती अने ख़ैरु पंहिंजे हथां निकिरी वेंदो। इबादत में वधारे मशगूल रहियो खपे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।